जेकबाबाद भरसा ठुल में सी सेक्शन थाने की हद में पुलिस ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो। हेड कांस्टेबल रसूल बख्श बिरोही सीने में गोली लगन सबब शहीद थी वियो। इन हवाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठुल जे इलाके सी सेक्शन थाने जी हद आहे। उते पुलिस ॾोहारियुनि जे विच में उन्हनि में मुबाइना मुक़ाबलो जेको आहे थियो आहे। मुक़ाबले दौरान जेको आहे पुलिस में जेको आहे त हेड कांस्टेबल जेको आहे रसूल बख्श बिरोही आहे, उनखे जेको आहे त पुलिस खे एहलकार खे ॾोहारियुनि जी गोली जेका आहे लॻी वई आहे। हिन वक़्तु जेको पुलिस एहलकार आहे रसूल बख्श, उहो जेको आहे थॾे ते शहीद थी वियो आहे। उनखे जेको आहे उनजा वारिस ऐं पुलिस जेका आहे त उनजो लाश जेको आहे ठुल वारो जेको ई सिविल अस्पताल आहे उते खणी आया आहिनि। पोस्टमार्टम जेको आहे उनजो कयो वियो आहे। पोस्टमार्टम खां पोइ उनखे ॿुधायो पियो वञे त जेका आहे त उनखे ॾोहारियुनि जी जेका गोली आहे उनखे सीने में जेका आहे लॻी वई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त पुलिस एहलकार शहीद जेको आहे थी वियो आहे। जॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका पुलिस जेका आहे ठुल जी सी सेक्शन उहा जेका आहे त ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आहे त कड़ो चाढ़े छॾियो आहे। जेका कार्रवाई आहे उहा जेका आहे ॾोहारियुनि ख़िलाफ़ु तेज़ी सां जेका आहे पुलिस करे रही आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची